कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त कराची में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ धरणे दौरान पुलिस ऐं शहरनि में चकरियूं थियूं आहिनि, जंहिं जे नतीजे में हिकु औरत मारिजी वई आहे। माड़ीपुर रोड जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस जे रोड खोलाइण लाइ शहरनि ते लठबाज़ी, शैलिंग ऐं हवाई फायरिंग पिणु करे रही आहे। मछलियल माण्हुनि जे पथराव में हिकु एहलकार ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त पुलिस 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि लियारी वारसी औरतुनि ऐं ॿारनि सूदो माड़ीपुर रोड ते ॿीहर धरणो हंयो आहे। बिजली जी फिरामी खां अॻु धरणो ख़त्म करण खां इनकार कयो वियो आहे। धरणे सबबि कमाड़ी ते ट्रैफिक जाम आहे, जंहिं सबबि गाॾियूं डिघियूं कतारूं लॻल आहिनि। पुलिस ऐं शहरनि में छिकताण वधण बैदि रेंजर्स बि पहुती आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।